अदा रात महफिल शराब अदा छोड़ू छोकरी में घुराई आए महफिल मर्दन जी थींदी आहे मीरा त ई महफिल थींदी आहे मांखे इहो ॿुधायो तव्हां ख़राब औरत खे छा चवंदा आहियो असां ख़राब औरत खे रंडी चवंदा आहियूं जेको रंडी जे पोयां मर्द हुजे उनखे छा चवंदा आहियूं असां उनखे कुझु बि न असां उनखे भड़वो चवंदा आहियूं पंहिंजी औरतनि ते गैरत हलायो था पाण खे गैरती सदायो था ॿाहिरि वञी रंडियुनि जे पोयां ई अलाह जे घर में 10 रुपया इना अथव ऐं अलाह लाले ते ख़िरात कई अथव बाक़ी रंडीअ अॻां लखे लुटायो था आ मर्द न आहियो रंडीअ दलाल आहियो ये अला केतिरा मर्द ही कम करन था ओ इएं चओ न रंडियुनि जा अलाए केतिरा दलाल आहिनि शराबी ज़ानी ते अलाह जी लानत आहे मौत कॾहिं बि अची सघे थो तौबा कयो अलाह खे राज़ी कयो नफ़्स खे राज़ी न कयो इन कम खां तौबा कयो मां ॾिसां अदा असां हाणे बस तौबा कई थी अदा असां भी तौबा कई थी मर्दनि ते पंहिंजूं ज़ाला इलाल आहिनि रंडियूं न तव्हां तौबा कई मूंखे ॻाल्हि वणी वञूं तव्हांजो अलाह भयो